अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिरा धरती टीवी न्यूज़ यहाँ रिजवान हिमोर जो सब खां पहिरीं शामिल कंदासूं हिन वक्त जूं हेडलाइन। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ पाण मैदान में लहण जो ऐलान। चवे थो वक़्तु अची वियो आहे त वफ़ाक़ में वेही हुकूमत जो मुक़ाबिलो कजे। लाहौर में खीमा हणी एहतजाज करण लाइ वञी रहियो आहियां। ही पाण में नानी वेड़ो कयो वेठा आहिनि, कॾहिं हिकिड़ा त कॾहिं ॿिया, पर आहिनि सभु साॻिया। वफ़ाक़ी हुकूमत ऐं असां विच में कुझु मसइला आहिनि जेके हलंदा रहंदा। लाहौर ऐं इस्लामाबाद में वेही मुख़ालिफ़नि जो मुक़ाबिलो कंदो। हुक्मराननि जी ॻिची झलण जो वक़्तु अची वियो आहे। अवाम तयारु रहे, हाणे असां ऐं तव्हांजा हथ हूंदा ऐं हुक्मराननि जी ॻिची हूंदी। हुननि खे गिनती करण जो वक़्तु अची वियो आहे। हुकूमत जो तख़्तो ऊंधो थियण वारो आहे। इमरान ख़ान मैशियत जो जनाज़ो कढी छॾियो। 50 लख घर त परे जी ॻाल्हि, हिकु सिर बि न रखी वई। हुकूमत मां तकड़ी जिंद हाजी न कराईसीं त पाकिस्तान जो अलाही हाफ़िज़ आहे। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ जो लाहौर में तकरीब खे ख़िताब। डॉलर मथे चढ़ण सां कर्ज़ वधी वेंदो आहे ऐं हुकूमत खे अदायगी करणी हूंदी आहे। असां थोरो मुआशी तौरु पाण संभालियूं था त डॉलर मथे चढ़ी थो वञे, जंहिं सबबु IMF वटि वञणो पवंदो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो लाहौर में तकरीब खे ख़िताब। चयाईं करप्शन सबबु मुल्की नाणो ॿाहिरि मुंतक़िल थी रहियो आहे। बदउनवानी सबबु मुल्क जे ॿारनि खे नुक़सान पहुचंदो ऐं मुआशी कमज़ोरियूं पैदा थींदियूं। हुकूमत मिनी बजट पास कराइण जी तयारी करे छॾी। 12 जनवरी ते IMF एग्ज़िक्यूटिव बोर्ड जो इजलास थींदो, जंहिंमें 6 जाइज़ो पेश कयो वेंदो। पाकिस्तान 12 जनवरी खां अॻु IMF जा शर्त पूरा कंदो ऐं मिनी बजट फाइनेंस बिल ज़रिए पास कराई वेंदी। जॾहिं त स्टेट बैंक जो कानून बि पार्लियामेंट ज़रिए पास थींदो। इख़्तियारनि मूजिबि मिनी बजट ज़रिए 350 अरब रुपयनि जी टैक्स छूट वापसि वरिती वेंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी सां यूनाइटेड बिज़नेस ग्रुप जे वफ़द जी मुलाक़ात। PP चेयरमैन पारां पाकिस्तान चैम्बर्स ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री जे चूंडनि में यूनाइटेड बिज़नेस ग्रुप जे हिमायत जी ख़ातिरी। संदसि चवण त पीपल्स पार्टी जॾहिं बि इक़्तिदार में आई आहे त मुल्क में कारोबार पखेड़ियो आहे, वापारियुनि जा मसइला हल करण तरजीहनि में शामिल आहे। मुसलसल तयार रहण सां कंहिं बि ख़तरे खे मुंहुं ॾेई सघिजे थो। LOC ते सिक्योरिटी खे यकीनी बणाइण जे लाइ हिकमत अमली अहम आहे। पाक फ़ौज सरबराह जनरल कमर जावेद बाजवा जो कोटकेरा सेक्टर में मुक़रर फ़ौजी जवाननि खे ख़िताब। ISPR मूजिबि सिपह सालार कंट्रोल लाइन जे अॻियनि मोर्चनि जो दौरो कयो, जिते ख़ैस इलाइक़ाई सूरतहाल ऐं दस्तनि जी पेशवरानी तयारियुनि बाबति आगाह कयो वियो। इस्लामाबाद में तालीमी इदारनि खे मेट्रोपॉलिटन जे मातहत करण ख़िलाफ़ उस्तादनि हिकु भेरो ॿीहर रस्तनि ते निकिरी आया। 2000 उस्तादनि जो D चौक ते एहतजाज। इंतज़ामिया पार्लियामेंट वेंदड़ रस्तो बैरियर ऐं खारदार तारूं हणी बंदि करे छॾियो। उस्तादनि पारां रंडकूं हटाए अॻिते वधण जी कोशिश। पुलिस एहलकारनि एहतजाज करण में चकरियूं लठबाज़ी। टे महीना अॻु सरकारी सतह ते पोखियल भंग तयार थी वई। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज जो चवण त भंग जी पोखी लाइ लाइसेंस जारी कया वेंदा। पंहिंजे मुल्क जी तरक़ी ॾिसणी आहे, मुआशी तौर ते मज़बूत थियणो आहे। शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 14वीं वरसी पीपल्स पार्टी तयारियूं तेज़ करे छॾियूं। सूबाई वज़ीरनि सईद गनी ऐं ॿियनि तरफ़ां बिलावल हाउस कराची ॿाहिरां ॾीआ ॿारे शहीद रानी खे भेटा कई। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जियालनि खे 27 डिसंबर ते गॾी ख़ुदाबख्श पहुचण जी हिदायत कई आहे, जिते हू अहम ख़िताब कंदो ऐं ईंदड़ लाइ अमल जो ऐलान कंदो। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में गैस जो बहरान बरक़रार। गैस सिलेंडर ऐं काठियूं बि महांगियूं थी वयूं। LPG जे दुकान ते रश। शहरी महांगनि अघनि ते होटलनि ते खाधो खाइण ते मजबूर।
सिहत खाते सांगड़ में गैर कानूनी भर्तियुनि वारे नेब रेफरेंस में अॻूणे DHO खे 7 साल कैद ऐं 10 करोड़ रुपया दंड जी सज़ा। जवाबदार डॉक्टर गुलाम रसूल उनड़ जेल हवाले सख़त जी एहतसाब। अदालत 1 खां 5 ग्रेड जूं 94 भर्तियूं करण वारे नेब रेफरेंस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। ज़मानत ते आज़ाद अॻूणो ज़िले सिहत ऑफिसर फ़ैसिले बाद गिरफ़्तार। बदीन बरसा 3 ॾींहं अॻु शादी करण बाद पुरसरार नमूने गुम थियल नौजवान जो लाश हथ ॻोठ शेर खान चांक वासी सदाम हुसैन उर्फ जुमन चांक जो लाश ॻोठ मीर मोहम्मद परियार वेझो मिलियो। कोटड़ी ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गैस जी खोट ख़िलाफ़ समाजी तंज़ीम पारां निरालो एहतजाज। औरतन सुई गैस ऑफिस आॾो चुल्हा ऐं रधपचा जो समूरो सामान रखे अलामती बानी पचाए एहतजाज कयो। अॻवाननि जो चवण त सुई गैस इंतज़ामिया गैस जी अतरादू खोट पैदा कई आहे, जंहिं सबबि घरनि में रधपचा दौरान ॾुखाइयूं पेश अची रहियूं आहिनि। लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जे पॉइंट बस मां शागिर्दियानी खे मुबैना अगवा करण जी कोशिश। मज़ामत ते जवाबदारनि जे हमले में 3 शागिर्द ज़ख़्मी। शागिर्दनि ऐं शागिर्दियानि जो क़ौमी शाइरा ते धरणो। मुतासिर शागिर्दियानी खुशबू भट्टी जे फ़रियाद ते सदाम वसाण ऐं 15 सुञातल जवाबदारनि ख़िलाफ़ NC दाख़िल। सिंध में ज़रई बहार जो बहरान बरक़रार। ज़रई बहार जी खोट ऐं ब्लैक ते विकिरे ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। मीरपुर साकरो में आबादकारनि ऐं कंबर में PP शहीद भुट्टो जे कारकुननि एहतजाज कयो। कोट गुलाम मोहम्मद में बासर भाण डीलर पारां साफ़िन परवेज़ लगारी ऐं मक़बूल दल ते कूड़ो केस दाख़िल करण ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी नारेबाज़ी कई। सिंध हारी कमेटी जे मरकज़ी सदर समर हैदर जतोई ऐं मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट अहमद नवाज़ इनक़ाबी चयो आहे त सिंध में भाण जी हथादू खोट पैदा करे डीलर माफ़िया हारियुनि खे ॿिन्ही हथनि सां लुटे रही आहे। हारियुनि सां ज़ुल्म बर्दाश्त न कयो वेंदो। टंडो मीर अली भरसा मेहरान नेशनल हाईवे ते रोड हादसे में 2 ॼणा फौत। ॻोठ नूर मोहम्मद शहर वेझो कार जी मोटरसाइकिल खे टक्कर सबबि 2 ॼणा मरणी थी पिया। ॿिन्ही ज़ख़्मियुनि कंबर इस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾिनो। फौतियुनि मां 1 ॼणे जी रतो देरो वासी ख़ादिम हुसैन बोज़दार तौरु सुञाणप। ॿिए फौती जी सुञाणप न थी सघी। राधण भरसा ट्रैक्टर ट्राली जो मोटरसाइकिल के टक्कर 2 वरनि जो नींगर महता फौत थी वियो। फौती नींगर जी माउ पीउ ऐं भाउ समेत 5 ॼणा ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। सिंध में हलंदड़ हफ़्ते ककर वसन जा इम्कान ज़ाहिर। मौसमियात खाते मूजिब छंछर ऐं आचर ते सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में बरसात जो इम्कान आहे। कराची, हैदराबाद, सखर, मीरपुखास, दादू, जामशोर, लाड़काने, शहीद बेनज़ीराबाद में मींहुं वसंदो। इंतज़ामिया खे अॻुवाट क़दम खणण जी हिदायत। ताज़ियूं हेडलाइंस मां ॾिठियूं। तफ़सीली ख़बरूं मुख़्तसर ब्रेक खां पोइ।